दोस्तों अॼु ज़बरदस्त धमाकेदार बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। तव्हां ॾिठो त केॾी ॾाइण हिकु पंहिंजे भाइटे खे ज़हर ॾियाई हसीना, इहा थी ॾाइण। दोस्तों पंहिंजे भाइटे खां न मुड़ी यानी पंहिंजा बचा खाइण वारी आहे, त पोइ जाबर या होॾो चाकर खान या सोरठ या सामल वारनि खे कीअं बश्क कंदी। हाणे जाबर खे अंदाज़ो लॻी वियो त हीअ कंहिंखे बश्क न कंदी। इन इल्ज़ाम में या सिकू फासंदो, हीअ त कोशिशि कंदी सिकू खे फसाईंदी, फेरे घिरे या जाबर फासंदो। जी हाँ दोस्तों, ख़ासि करे इहे जाबर फासंदो। चवंदा जाबर वारा रिश्ते में राज़ी न हुया, इन जे करे जेको आहे ज़हर ॾेई छॾियूं गुलशेर खे। छो त इहा मंग सिकू जी हुई पहिरियां, क़ासिम जी हुई पहिरियां, सिकू जी भेण जेका आहे गुलशेर सां जेका शादी करे पई। अहिड़े हिसाब सां जाबर खे पहिरियों इन शइ जो ख़दशो, पोइ बि वरी जाबर कंहिं न कंहिं तरीक़े हसीना जे ॻाल्हियुनि में अची फासी वियो ऐं क़ासिम इहो कमु कयो त आहे ऐं फिल्म उन्हनि जे कंध में पवंदी। छो त हाणे इहो ज़हर वारो माण्हू पकड़ण जी चाकर खान ऐं सावल कोशिशि कंदा। साॻियो माण्हू आहे, सभिनी खे ज़हर ॾींदो थो अचे। हू सम्झी वेंदा त इन जो पंहिंजो आहे, या जाबिर आहे या सिकू आहे या वरी होॾां क़ासिम आहे या वरी रुंडे वारनि जे घर में कोई अहिड़ो माण्हू आहे। अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त धमाकेदार हाणे मोड़ अची वियो आहे ड्रामे में।